अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में वाक़े भलीकार आवां फराशा सब खां पहिरियां नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। अमरीकी पढ़ेही विज़ारत पारां इमरान ख़ान ते हमले जी ॿीहर मज़म्मत। अमरीकी पढ़ेही विज़ारत जे तर्जुमान नेट प्राइस चयो आहे त पाकिस्तान में तशद्दुद जी का बि जॻह नाहे। धुरियूं तशद्दुद हरासां करण ऐं धमकियुनि खां पासो कनि। पाकिस्तान खे जमहूरी ऐं पुरअमन मुल्क ॾिसणु चाहियूं था। सहाफ़त जी आज़ादीअ ते पाकिस्तानी इख़्तियारियुनि सां ॻाल्हाईंदा रहंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ते क़ातिलाणे हमले जी एफआईआर दाख़िल करण जी सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते जस्टिस यहिया आफ़रीदीअ जो इख़्तिलाफ़ी नोट साम्हूं अची वियो। जस्टिस यहिया आफ़रीदी पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में लिखियो आहे त सुप्रीम कोर्ट जी एफआईआर दाख़िल करण जे हुक्म ते सख़्त ख़दशा आहिनि। आईजी पंजाब खे मौजूदा केस में एफआईआर दाख़िल करण जो हुक्म ॾियणु ग़ैर लाॻापियल आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त जेसीं ताईं राणा सनाउल्लाह वेठो आहे इंसाफ़ नथो थी सघे। इमरान ख़ान ख़िलाफ़ दाख़िल एफआईआर क़बूल नाहे। हमले जी एफआईआर मुतासिरनि जी मर्ज़ी मूजिबि थियणु घुरिजे। मंछर ढंढ जी पाणी सतह 113 RL ताईं बरक़रार। मंछर जी ॿोॾ वारो पाणी नेकाल करण लाइ RD 62 साम्हूं वोबक भान लिंक रोड खे कट सबबि मंछर तरफ़ वेंदड़ रोड जो ॿीहर ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सेवण खां दादू तरफ़ वेंदड़ लोकल बोर्ड वारो रोड 2.5 महीना गुज़रण जे बावजूद बि अञा ताईं बहाल न थी सघियो। ICC T20 वर्ल्ड कप जी पहिरीं सेमीफाइनल में पाकिस्तान ख़िलाफ़ न्यूज़ीलैंड जी टास खटे पहिरियां बैटिंग मैच में बरसात जो बि इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। पाकिस्तानी शौक़ीन शाहीननि जी कामयाबीअ लाइ पुरुमीद। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ यूट्यूब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।